ॿ ॾींहं अॻु सीता रोड जे कचे वारे इलाइक़े जे ॻोठ सीता विलेज में सोलंगी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में ॿारनि जी ॻाल्हि तां हलंदड़ छिकताइण बाद थियल झेड़े में डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि ॿिनि ॼणनि जी ज़ख़्मी ऐं हिकु ॼणे खे मारण जो केस कचे वारे थाणे राजोदरो ते फ़ौत थियल सिद्दीक़ सोलंगी जे भाउ नवाब सोलंगीअ फरियाद ते 10 सुञातल जवाबदारनि मथां दाख़िल कयो वियो आहे, जिन में अली गौहर सोलंगी, गुलाम अली सोलंगी, सलेमान सोलंगी, लाइक सोलंगी, हीरो सोलंगी, सलीम सोलंगी ऐं ॿियनि जवाबदारनि मथां कलम 302, 324, 147, 148, 149, 114 तहत दाख़िल कयो आहे। केस दाख़िल कराईंदड़ केस जे फरियादी नवाब सोलंगीअ केस में ॼाणायो आहे त मथियनि जवाबदारनि हथनि में हथियार, कुहाड़ी ऐं डंडा खणी मुंहिंजे भाइटे इब्राहिम सोलंगी ऐं पुट मुरीदाबाद सोलंगीअ खे ज़ख़्मी करण बाद भाउ मोहम्मद सिद्दीक़ सोलंगी खे धिका थेला ॾेई हेठि किराइण बाद मथस चढ़ी घुटा ॾेई मारियो आहे। पुलिस फरियादीअ जो केस दाख़िल करे वरितो आहे, जॾहिं त गिरफ़्तारियुनि लाइ सिलसिलो शुरू करे छॾियो आहे।